आदिलपुर का ख़बर है तो रोड पार करण दौरान मदरसे जो ख़ुताबी कार जे टक्कर में फोती वियो आहे। ज़ुक फार्म स्टॉप ते रोड पार करण दौरान 14 वरनि जो सुहेल कोलाची कार जे टक्कर में फोती वियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। घर में खुरा मची वियो। अवां ॿुधो त बी सेक्शन पुलिस कार ड्राइवर ज़हूर अहमद के गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस चयो आहे त हादसे जे हवाले सां वधीक जांच कई पई वञे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे माजिद कलवड़। जी माजिद कलवड़, तफ़सीली जो नेशनल हाईवे ते तेज रफ्तार कार है जेका सकर खां घोटकी तरफ़ अची रही त रुखसार स्टॉप ते नेशनल हाईवे ते मानी वठी वापसि ईंदड़ तालिब आहे जंहिंखे रोड क्रॉस कंदे जेको आहे 14 साला सोहेल अहमद पुट मोहम्मद हसन कोलाची जेको ॻोठ शेरमान कोलाची जो रवासी हो जंहिंखे जेको आहे चिबाड़े वई, जंहिं बाद उहो नौजवान ज़ख़्म जा सूर नसां ते सॾ ते पहुची वियो। निकर मदरसे लाइ ॻोठ जे मुख़्तलिफ़ हंधनि खां मानी वठण बाद मदरसे तरफ़ वञी रहियो त तेज़ रफ़्तार कार आहे जेका हुनखे टकर हुई, जंहिंजे नतीजे उहो नीगर आहे उहो पहुची वियो। जॾहिं त घोटकी पुलिस बी सेक्शन पुलिस आहे जेका हुनजो चवणु आहे त ड्राइवर आहे जेको ज़रूर हुनखे गिरफ़्तार करंदे आहे, वधीक जांच करी पइजे। जॾहिं त नीगर आहे जंहिंजो लाश जो घर ॻोठ शेरमान कोलाची पोट जे घर में कोराम अची वियो। जी बड़ी मेहरबानी अपडेट करण लाइ माजिद कलवड़।